अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे ज़िंदगी वारनि खे ख़ुशि आमदीद उदासी टीवी यूट्यूब चैनल में। अॼु जी ज़बरदस्त बहितरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं तव्हां थी सघे त असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों तव्हां ॾिठो त कहिड़े हिसाब सां असद कुरैशी जी बि एंट्री थी वई ऐं असद कुरैशी हाणे छा कंदो। दोस्तों असद कुरैशी जी वापसी अचण सां यानी छो तकरार में बि असद कुरैशी एंट्री आई हुई पहिरियों एक्शन सां, पोइ असद कुरैशी में मज़ो उहो न रहियो। हाणे हिन में ॾिसूं छो त इरफान शेख यानी मीर जे चाकर खान जे वञण खां पोइ ड्रामो कमज़ोर थी वियो हुयो, जे करे असद कुरैशी जी एंट्री ॾिनऊं। हाणे असद कुरैशी जो एक्शन इहो भरपूर तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो ऐं ड्रामे खे अञा बहितर बणाइण जे लाइ असद कुरैशी जा एक्शन, असद कुरैशी जा डायलॉग्स वग़ैरह ॾिना वेंदा। छो त असद कुरैशी पुराणो अदाकार आहे, फेमस अदाकार आहे। अकबर खान सां बि इन जो मुहादो अटकायो वेंदो ऐं रावल वारनि सां सिजाल वारनि खे बि धमकियूं ॾिनई तव्हां ॾिठो। यानी हिन जे अचण सां ड्रामे में हिकु भेरो ॿीहर जान अची वई। दोस्तों वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।